अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। ज़िले जैकमाबाद खां एजी बलोच जी ख़बर मुताबिक़ सीनियर ऐं जूनियर डॉक्टर PMA जो इजलास थी गुज़रियो। इजलास में डॉक्टर शफ़ी हैदर बुर्डो खां कार, मोबाइल ऐं डॉक्टर BH खुराना जी मोटरसाइकिल चोरी जी मज़म्मत कंदे जल्द मसला हल कराइण जो मुतालबो कयो वियो। ॿी सूरत में एहतिजाज जो चिताव ॾिनो वियो। मक़ामी होटल में इजलास कंदे PMA सिंध जे एक्स वाइस प्रेसिडेंट डॉक्टर AG अंसारी ऐं PMA जैकमाबाद जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर अशोक केतपाल ऐं डॉक्टर शेर मोहम्मद बिरोई ऐं ॿियनि जो चवणु हो त हितां जे चेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर शफ़ी हैदर बुर्डो खां कार, मोबाइल ऐं ॿिए सामान जी फुर, डॉक्टर BH खुराना जी मोटरसाइकिल जी चोरी ऐं ॿियनि ज़ियादतुनि ख़िलाफ़ फ़ौरन जी ट्रेस हुजण बावजूदि कानून जी कटहरे में आणण ऐं सामान जी वापसी न थियण पुलिस जी नाकामी आहे। हुननि मुतालबो कयो त मुजरिमनि खे गिरफ़्तार करे फुर थियल कार, मोबाइल, मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराए। हुननि मुतालबो कयो त मुजरिमनि खे गिरफ़्तार करे फुर थियल कार, मोबाइल, मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि न करायो वियो त मजबूरन रोडनि ते निकिरी एहतिजाज कयो वेंदो।